दोस्तों अस्सलाम वालेकुम। ये हिकिड़ो तमामु वॾी उमिरि जो हिकिड़ो वणु आहे, ज़रईी यूनिवर्सिटी तंडोजाम में आहे। जो तव्हांखे ॾेखारियां केॾो वॾो वणु आहे। हिननि हिते कुझु ठाहियो आहे, हिते कुझु लिखियलु आहे। हिते हीअ आहे त तंडोजाम यूनिवर्सिटी में हिकिड़ो वॾो तारीख़ी वणु जेको तव्हांखे ॾेखारियूं था। हिनजी तक़रीबन जेका आहे वेकर मां सम्झां थो त 7-8 फुट हूंदी मुंहिंजे ख़्याल में अंदाज़न। जेका थी सघे थो मथे हुजे या हीउ वणु आहे तारीख़ी हिकिड़ो वणु तंडोजाम यूनिवर्सिटी जे। हाणे इहा ख़बर कान्हे कॾहिं जो ही लॻियलु आहे पुराणो खोड़। सुठे ख़ासे इलाइक़े खे ही कवर करे वेठो आहे। सो तंडोजाम यूनिवर्सिटी में ही हिकु वणु हिकु वरी तव्हांखे बोर्ड ॾेखारियां थो पियो। चए थो तक़रीबन 100 साल खां मथे थिया आहिनि हिनखे, जेको बोर्ड ॿुधाए थो पियो। वधीक हाणे अलाए हाणे सही आहे वणु ज़रईी यूनिवर्सिटी तंडोजाम में।